बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी लर्निंग ज़ोन जे प्लेटफॉर्म ते मां सभिनी खे भलेकार। मां आहियां सईद सारन। अॼु असां क्लास 9 जे इंग्लिश जो लेसन 1 यानी पहिरियों सबक पढ़ंदासीं सिंधी तर्जुमे सां गॾु, जंहिंजो उनवान आहे द लास्ट सरमन ऑफ द होली प्रॉफिट यानी पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो आख़िरी खुतबो। और होली प्रॉफिट हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह ख़ातमुन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, द मैसेंजर ऑफ अल्लाह, the last of the prophets, peace be upon him and upon his family and companions, was born in 571 AD at Makkah, Saudi Arabia, in a noble Quraysh family. असांजा पैगंबर हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबियन मंझा आख़िरी नबी आहिनि। हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 571 ईस्वीअ में मक्के सऊदी अरब में कुरैश जे हिकु मौज़िज़ ख़ानदान में पैदा थिया। The Quraysh used to worship idols and did not believe in one God. कुरैश बुतन जी पूॼा कंदा हा ऐं हिकु ख़ुदा ते यकीन न रखंदा हा। Prophet Muhammad Rasulullah ख़ातमुन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम asked the Quraysh not to worship their false gods. रसूलुल्लाह ख़ातमुन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि कुरैशनि खे चयो त उन्हनि कूड़नि ख़ुदानि जी इबादत करण खां मना कनि न कनि। He told them that he was the Prophet of Allah and asked them to accept Islam and to worship the one and only true God. पाण सॻोरनि जन खेनि ॿुधायो त हू अल्लाह जा नबी आहिनि ऐं उन्हनि खे इस्लाम क़बूल करण ऐं वाहिद ऐं सचे ख़ुदा जी इबादत करण लाइ फरमायो। Most of them refused to accept Islam. They thought that he was against their gods and their ancestors. उन्हनि मां केतिरनि ई इस्लाम क़बूल करण खां इनकार कयो। उहे पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे पंहिंजे ख़ुदानि ऐं अबनि ॾाॾनि जो मुख़ालिफ़ सम्झंदा हा। They opposed the new faith so much that the Prophet Rasulullah Khatamul Nabiyyin sallallahu alaihi wasallam had to ask the believers to migrate to Yasrib, a city 320 kilometers, 200 miles north of Makkah. उन्हनि इन नए दीन जी एतिरी त मुखालफ़त कई जो पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मोमिननि खे या असहाबनि खे यसरब तरफ़ हिजरत करण लाइ चवणो पियो, जेको मके जे उत्तर में 320 किलोमीटर या 200 मील परे हिकु शहर आहे। But with the time, as many people started accepting his message and converting to Islam, the Quraysh became more aggressive and started making attempts on his life. पर वक़्त सां गॾोगॾु केतिरनि ई माण्हुनि पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दावत खे तस्लीम कयो, क़बूल कयो ऐं इस्लाम क़बूल कयऊं त कुरैश वधीक ज़ालिम थी पिया ऐं पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हमला करण शुरू कया। Hence, when Prophet Muhammad sallallahu alaihi wasallam got positive signals from Yasrib, he also decided to immigrate there. जॾहिं रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे यसरब ॾांहुं मुसबित इशारा मिलिया त पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि ओॾां हिजरत करण जो फ़ैसिलो फरमायऊं। After 8 days journey, he reached the outskirts of Yasrib on 28th June 622, but he did not enter the city directly. 8 ॾींहनि जे सफ़र खां पोइ पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 28 जून 622 ईस्वीअ ते यसरब जे हदुनि में पहुता, पर पाण सॻोरा सिधो सऊं शहर में दाख़िल न थिया। He stopped at a place called Quba, a place some miles from the main city, and built a mosque there. पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहर खां कुझु मील परे हिकु मक़ाम ते रुकिया जेको कुबा सॾिजे थो ऐं उते हिकु मस्जिद पिणु तामीर कयऊं। On 2nd July 622, Prophet Muhammad Rasulullah Khatamul Nabiyyin sallallahu alaihi wasallam entered the city. 2 जुलाई 622 ईस्वीअ ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन शहर में दाख़िल थिया। This event is known as Hijra and marks the beginning of the Islamic calendar. इन वाक़े खे हिजरीअ जे नाले सां ॼातो वञे थो ऐं इस्लामी कैलेंडर जो आगाज़ इन वाक़े सां थिए थो। Yasrib was soon renamed Madinatul Nabi, literally city of the Prophet, but An-Nabi was soon dropped and its name became Medina, meaning the city. जल्द ई यसरब जो नालो मदीनतुल नबी यानी नबीअ जो शहर बहिजी वियो, पर जल्द ई नबी हज़फ़ थी वियो ऐं उन जो नालो मदीनो थी वियो, जंहिंजो मतिलबु आहे शहर। At the time of arrival of Prophet Muhammad Rasulullah sallallahu alaihi wasallam in Medina, the city had 4 broad groups of people. मदीने में हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी आमद वक़्तु शहर में माण्हुनि जा 4 वॾा गिरोह रहंदा हा। There were the Muslims, including those who were from Medina and those who immigrated from Makkah.
उन्हनि में मुस्लमान, जंहिंमें शामिल हुआ मदीने जा मक़ामी माण्हू ऐं जेके मके खां हिजरत करे आया हुआ. Then there were hypocrites, that is those who embraced Islam in name only but actually were against it. ओ मुनाफ़िक़ हुआ, ही उहे माण्हू हुआ जिन ज़ाहिरी तौर ते इस्लाम क़बूल कयो पर असुल में उहे इस्लाम जे ख़िलाफ़ हुआ. Additionally, there were the people from Aus and Khazraj who were still pagans but were likely to accept Islam. उन खां अलावा औस ऐं ख़ज़रज जा माण्हू हुआ जेके अञा ताईं काफ़र हुआ पर अंदाज़ो हो, यकीन हो त उहे इस्लाम क़बूल करे वठंदा. Finally, there were the Jews who were huge in number and formed an important community there. आख़िर में यहूदी हुआ जेकी वॾे तइदाद में मौजूद हुआ ऐं उतां जी हिकु वॾो गिरोह ते मुश्तमिल हुआ, हिकु वॾो गिरोह ठहियल हो उन्हनि जो. In order to ensure that all these people lived peacefully with each other, Prophet Muhammad Rasulullah sallallahu alaihi wasallam invited the leading personalities of all the communities to discuss this matter. इन ॻाल्हि जी पक करण लाइ त ही सभई माण्हू पाण में अमुन सां रहनि, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन मामले ते ॻाल्हि ॿोल करण जे लाइ सभिनी गिरोहनि जे अॻुवान शख़्सियतुनि खे दावत ॾिनी. He wanted the different groups to reach a formal agreement for harmony among the communities and for the security of the city of Medina. पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चाहिनि पिया त मुख़्तलिफ़ गिरोह उन्हनि गिरोहनि जे विच में हम आहंगी ऐं मदीने शहर जी हिफ़ाज़त जे लाइ हिकु गॾियल मुआहिदो कनि. He succeeded in drawing up the Constitution of Medina, also known as the Charter of Medina, through which a kind of understanding was developed among all the communities living in Medina. पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मदीने जो आइन ठाहिण में कामयाब थी विया, जेको मीसाके मदीना जे नाले सां पिणु ॼातो वञे थो, जंहिं जे ज़रिए मदीने में रहंदड़ सभिनी समाजी गिरोहनि जे विच में हिक क़िस्म जी बाहिमी हम आहंगी क़ाइमु थी वई. It mentioned the rights and duties of the Muslims and the Jews of Medina and gave freedom of religion and prohibited any alliance with the outside enemies. उन में मुस्लमाननि ऐं मदीने जे यहूदियुनि जे हक़नि ऐं फ़र्ज़नि जो तयन कयो वियो, मज़हब जी आज़ादी ॾिनी वई ऐं ॿाहिरियनि दुश्मननि सां इतिहाद खां मना कई वई. It also declared that any dispute would be referred to the Prophet Muhammad sallallahu alaihi wasallam for settlement. उन में इहो बि वाज़िह कयो वियो त हर झगड़ो फ़ैसिले जे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत में पेश कयो वेंदो. In later years, he unified the different Arab tribes under Islam, carried out social and religious reforms and administrative developments that further consolidated the Islamic community in Medina. ईंदड़ सालनि में पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुख़्तलिफ़ अरब क़बीलनि खे इस्लाम ज़रिए मुतहिद कयो, समाजी मज़हबी सुधार आंदा ऐं इंतज़ामी तब्दीलियूं कयूं, जंहिं मदीने में इस्लामी मुआशिरे खे वधीक मज़बूत बणायो. In the year 10H, Prophet Muhammad sallallahu alaihi wasallam undertook his farewell pilgrimage to Makkah. 10 हिजरीअ में पैगंबर हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मके में हुज्जतुल विदा अदा कयो. This farewell pilgrimage is one of the most significant historical events for the Muslims, for it was the first and last pilgrimage made by the Prophet Muhammad sallallahu alaihi wasallam, as well as an occasion when he taught Muslims how to perform the Hajj. ही हुज्जतुल विदा मुसलमाननि लाइ अहम तारीख़ी वाक़िअनि मां हिकु आहे, छो जो ही रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो पहिरियों ऐं आख़िरी हज हो. उन खां अलावा ही उहो मौक़ो हो जॾहिं पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसलमाननि खे सेखारियो त हज कीअं अदा कयो वेंदो आहे. Moreover, it was during this Hajj that he delivered his last sermon in the Urana valley of Mount Arafat on the 9th of Zulhijjah 10AH 6th March 632. उन खां अलावा इन ई हज दौरान पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अरफात जबल जे उराना वादीअ में 9 ज़ुल्हज 10 हिजरी यानी 6 मार्च 632 ईस्वीअ ते पंहिंजो आख़िरी ख़ुतबो पिणु ॾिनो. There were countless Muslims present with the Prophet Hazrat Muhammad sallallahu alaihi wasallam during his last pilgrimage when he delivered his last sermon. पंहिंजे आख़िरी हज जे दौरान जॾहिं पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजो आख़िरी ख़ुतबो ॾेई रहिया हुआ त पाण सगोरनि सां गॾु लातइदाद मुस्लमान मौजूद हुआ. Delivering his last sermon, Prophet Muhammad sallallahu alaihi wasallam first of all praised and thanked Allah, and then said, "O people, lend me an attentive ear, for I know not whether for this year, after this year, I shall ever be amongst you again." मुझे पंहिंजे आख़िरी ख़ुतबे में हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सभ खां पहिरियां
अल्लाह जी तारीफ़ बयान कयूं ऐं उन जो शुक्रियो अदा कयो ऐं पोइ फरमायाऊं, ए इंसानो मुंहिंजी ॻाल्हि ध्यान सां गौर सां ॿुधो, छो जो मां नथो ॼाणां त हिन साल खां पोइ मां तव्हां सां गॾु मौजूदु हूंदुसि. Therefore, listen to what I am saying to you very carefully and take these words to those who could not be present here today. इन करे जेको मां तव्हांखे चई रहियो आहियां ध्यान सां ॿुधो ऐं उन्हनि लफ़्ज़नि खे उन्हनि माण्हुनि ताईं पहुचायो जेकी अॼु हिते मौजूदु न आहिनि. Then amongst other things, he gave the following messages. पोइ ॿियनि शयुनि सां गॾु पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ही पैगाम ॾिना. O people, regard the life and property of every Muslim as a sacred trust. हर मुसलमान जी ज़िंदगी ऐं मिल्कियत खे हिकु मुक़दस अमानत करे सम्झो. Return the goods entrusted to you to their rightful owners. तव्हां वटि रखियल अमानतूं संदन हक़दार मालिकनि खे वापसि कयो. Hurt no one so that no one may hurt you. कंहिंखे बि तकलीफ़ न पहुचायो त जीअं तव्हांखे को बि तकलीफ़ न पहुचाए. Beware of Satan for the safety of your religion. पंहिंजे दीन जी या मज़हब जी सलामतीअ लाइ शैतान खां होशियार रहो. He has lost all hope that he will ever be able to lead you astray in big things, so beware of following him in small things. हू मायूस थी चुको आहे त हू कॾहिं बि तव्हांखे वॾनि मामलनि में गुमराह करे, पर नंढनि मामलनि में उन जी पैरवी करण खां बचो. O people, it is true that you have certain rights with regard to your women, but they also have rights over you. ऐं इंसानो इहो सच आहे त औरतुनि जे मामले में तव्हांजा कुझु हक़ उन्हनि ते आहिनि, पर तव्हां ते बि उन्हनि जा कुझु हक़ आहिनि. All mankind is made from Adam and Adam was created from dust. सभई इंसान आदम जो औलाद आहिनि ऐं हज़रत आदम खे मिटीअ मां पैदा कयो वियो हो. The noblest of you in Allah's sight is the most God-fearing. अल्लाह जी नज़र में सभ खां वधीक मुअज़्ज़िज़ उहो आहे जेको ख़ुदा खां ॾिजंदड़ आहे. An Arab has no superiority over a non-Arab, nor does a non-Arab have any superiority over an Arab. A white man has no superiority over a black, nor does a black have any superiority over a white man, except by piety and good actions. एक अरब खे कंहिं गैर अरब ते का बि फ़ोक़ियत हासिल न आहे, न ई कंहिं गैर अरब खे कंहिं अरब ते का फ़ोक़ियत हासिल आहे. कंहिं बि गोरे खे कंहिं कारे ते का फ़ोक़ियत हासिल न आहे, न ई कंहिं कारे खे कंहिं गोरे ते का फ़ोक़ियत हासिल आहे सवाइ तक़वा ऐं नेक अमलनि जे. I therefore crush under my feet all the false claims to greatness and superiority founded on blood or wealth. इन्हीअ करे मां खून ऐं दौलत जे बुनियाद ते क़ाइमु कयल अज़मत ऐं फ़ोक़ियत जे सभिनी कूड़ियुनि दावाउनि खे पंहिंजे पेरनि हेठियां लताड़ियां थो. Every Muslim is a brother to every other Muslim, and that the Muslims constitute one brotherhood. हिकु मुसलमान ॿिए मुसलमान जो भाउ आहे ऐं इहो त मुसलमान पाण में हिकु भाईचारो क़ाइमु कनि था. Nothing shall be legitimate to a Muslim which belongs to a fellow Muslim unless it was given freely and willingly. कंहिं बि मुसलमान ते उहा शइ जाइज़ न आहे जेका ॿिए मुसलमान जी मिल्कियत हुजे जेसीं ताईं उहो पंहिंजी मर्ज़ीअ सां खेसि न ॾिए. The Holy Prophet Hazrat Muhammad sallallahu alaihi wasallam completed his last sermon by saying, "Be my witness, O God, that I have conveyed your message to your people." नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजो आख़िरी ख़ुतबो ही लफ़्ज़ चवंदे मुकमिल फरमायो त ए अल्लाह मुंहिंजो गवाह रहिजां त मां तुंहिंजो पैगाम तुंहिंजे ॿारनि ताईं पहुचाए छॾियो आहे. The messages conveyed in this sermon are for all ages, all times. If the Muslims follow these messages, the result will be a fair and equitable society in which there will be honesty and justice and meritocracy will be the guiding principle. इन ख़ुतबे में जेकी पैगाम ॾिना विया आहिनि उहे सभिनी ज़माननि जे लाइ आहिनि. जेकॾहिं मुसलमान उन्हनि पैगामनि ते अमल कनि त नतीजे में हिकु मुनसिफ़ानो ऐं बराबरीअ वारो मुआशिरो क़ाइमु थी पवंदो जंहिंमें ईमानदारी, अदुल ऐं अख़्तियार अहल माण्हुनि वटि रहनुमा उसूल हूंदा. Thank you.